नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त DCO ठठो जे हुकुम ते मुख़्तियार कार ठठो अब्दुल हमीद मंगरियो पारां पंहिंजी टीम सां गॾु ठठे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रेट लिस्ट जी ख़िलाफ़ वर्जी करण ते दुकानदार ऐं मार्ट स्टोर में डेट एक्सपायर आइटम जी ख़रीद फ़रोख़्त करण ते मार्ट स्टोर ऐं दुकान सील करे छॾिया आहिनि, जेके कुझु देर बाद वॾी रिश्वत वसूल करे ॿीहर खोलण जी इजाज़त मिलण ते साॻी मार्ट स्टोर ते एक्सपायर आइटम ॿीहर हलण लॻा आहिनि। अहिड़ी कार्रवाई दौरान अवामी प्रेस क्लब ठठो जी मीडिया टीम बर वक़्तु हलंदड़ कार्रवाई जी कवरेज कई, जॾहिं त मुख़्तियार कार ठठो खां साफ़िन पारां मौक़ो वरितो वियो, जंहिं ते मुख़्तियार कार ठठो चयो त असां अहिड़ियूं कार्रवाइयूं DCO ठठो जे हुकुम ते करे रहिया आहियूं। दुकानदारनि खां वरितल रक़म बि असां DCO ठठो खे मोकिले छॾी। ॿिए पासे सियासी समाजी धुरनि पारां मुख़्तियार कार ठठो जे अहिड़े अमल खे सरेआम दुकानदारनि खे ब्लैकमेल करे रिश्वत वसूल ज़ाहिर कई पई वञे। इन करे सियासी समाजी धुरनि DCO ठठो खां मुतालबो कयो त अहिड़े करप्ट मुख़्तियार कार ठठो खे फौरी तौर हटाए संदुसि ख़िलाफ़ इंक्वायरी करे दुकानदारनि खां वरितल रिश्वत वापसि कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।